असांजा सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका सुहिणा आका इब्तिदा में वापार कंदा हुआ। तव्हांजो हज़रत बीबी ख़ुदैजतुल कुबरा जो वापारी माल शाम जे मंडियुनि ताईं खणी विया हुआ। महबूब जा असहाबी महाजर घणो करे वापार कंदा हुआ ऐं अंसार घणो करे ज़रात ऐं पोखी राही जो कमु कंदा हुआ। सहाबा कराम में हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ वॾो वापारी हुयो। हज़रत बरा बिन अल आज़ब ऐं ज़ैद बिन अरकम रिज़वानुल्लाह अलैहिम मदीने जा वापारी हुआ। महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी शहबाज़ लामकानी हसनी हुसैनी रहमतुल्लाह अलैह कपिड़े जो वापार कंदा हुआ। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह कपिड़े जो वापार कंदा हुआ। हज़रत अबू हफ़स रज़ी अल्लाह ताला अन्हु लोहार हुयो। हज़रत सैयद अमीर कलाल रहमहुल्लाह जेको हज़रत भाउलदीन नक्शबंदी रहमहुल्लाह जो बि मुर्शिद हुयो सो कुंभारनि वारो कमु कंदो। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी चयाईं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अत्ताजिर सद्दूकुल अमीन मअन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा। सच ॻाल्हाइण वारो अमानतदार वापारी क़यामत वारे ॾींहुं नबियनि सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां गॾु हूंदो।